ख़बर शामिल कंदासीं घोटकी में स्टाफ रिपोर्टर जमील महर की रिपोर्ट। शाहीन यूनियन घोटकी के तरफा 140 खुडन में कबूतर उड़ारिया वया। ज़िले सदर अब्दुर्रहमान लाखो तरफा प्रोग्राम वडे शौक से किया वयो, जैमें ज़िले चेयरमैन अदीब नवाज भुट्टो, सरपरस्ती आला पप्पू अरबाणी, जनरल सेक्रेटरी वजीर अहमद घोटो, चेयरमैन एहसान अरबाणी, तालका सदर अरशद मामून शेख, यूसी सदर मोहम्मद आजम अरबाणी, यूसी सदर सिराज अहमद घोटो ऐं ॿियनि शिरकत कई। आयल मेहमानन के गुलन जा हार ऐं सिंध जी सूखड़ी अजरक पाराया वया। 140 खुडन में लियाकत अली संगड़ जो कबूतर पहिरियों नंबर आयो, जैंखे सीडी मोटरसाइकिल इनाम तौर दिनो वयो। बियो इनाम आसिफ अली मीरानी जे कबूतर खटियो, जैंखे LCD इनाम दिनो वयो। ऐं टियों इनाम प्यारो खान चौहान जे कबूतर खटियो, जैंखे बैटरी ऐं सोलर प्लेट दिनी वई। शौकीनन में खुशीअ जी लहर। इनाम खटींदड़ पारां खुशीअ जो इज़हार कयो वयो। आख़िर में आयल मेहमानन के मिठाई ऐं मानी पिण खाराई वई। शामिल थींदड़न जो चवण हो त अहिड़ा प्रोग्राम हर महीने या ॿिए महीने थियण घुर्जनि, जीअं शौकीनन खे तफ़रीह मिली सघे।